أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تتمنوا ما فضل الله به بعضكم على بعض إلى آخر الآية. इहा सूरह निसा जी आयत हुई. इन आयत में अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो जिन शयुनि सां अल्लाह अव्हां खे हिकिड़नि खे ॿियनि खां फज़ीलत ॾिनी आहे तिन जी रीस न कयो. माना हिकिड़ी शइ अल्लाह सुब्हानो ताला मूंखे ॾिनी आहे या तव्हांखे ॾिनी आहे त तव्हां उहा ॿियनि खे बहितर ॾिसी उनजी तव्हां रीस न कयो. त इन खां पहिरियां वारी जेका आयत आहे आयत नंबर 31, हीअ आयत नंबर 32 जो कुझु पार्ट हुयो. त 31 आयत में अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो त तव्हां वॾनि वॾनि गुनाहनि खां बचो त नंढा नंढा गुनाह जेके आहिनि उहे मां माफ़ु करे छॾींदुमि. घणे तौर ते छा थींदो आहे त जॾहिं असां मिसाल जे तौर ते घर में आहियूं त बाथरूम में वञण जी दुआ पढ़ंदा आहियूं, या असां घर में अंदरि अचण जी दुआ पढ़ंदा आहियूं, मानी खाइण खां अॻु में जी दुआ, मानी खाइण खां पोइ जी दुआ, पाणी वेही पीअणो आहे. इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जेके करणु घुरिजनि ऐं इन्हनि करण सां बरकत थींदी आहे ऐं इहे शयूं करणु घुरिजनि. पर ॿियूं इलाही अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांजी अखियुनि जे अॻियां जेके असांजी ज़िंदगी में थींदियूं आहिनि जंहिं ते असां इहे नंढियूं नंढियूं शयूं इन्हनि ते एतिरो घणो फोकस कंदा आहियूं, पर वॾियूं वॾियूं शयूं जेके असांजे अॻियां थींदियूं आहिनि, वॾा वॾा गुनाह, उन्हनि ते असां नज़र न विझंदा आहियूं. मिसाल जे तौर ते रिश्वत आहे, मिसाल जे तौर ते पीउ जी नाफ़रमानी आहे, मिसाल जे तौर ते कूड़ आहे, मिसाल गिल आहे, चोरी आहे, ऐं असां जेके आहिनि इहे शराब आहे, ज़िना आहे, इहे वॾा वॾा गुनाह असांजे अखियुनि जे अॻियां असां कंदा आहियूं. इन्हनि ते असांजो फोकस न हूंदो आहे. पर असांखे पाणी वेही पीअणो आहे, इहो पाणी अगरि बीही पीतो त वॾो गुनाह आहे. बाथरूम वञिणो आहे त दुआ पढ़ी वञणी आहे ज़रूरु. त जेके नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, जेको बाथरूम वञण जी दुआ आहे, मानी खाइण खां अॻु में वञण दुआ आहे, मानी खाइण खां पोइ जी दुआ आहे, इहे अगरि को माण्हू नथो करे त उन्हनि जे मथां वॾो गुनाह कोन्हे. अगरि इहे कंदो त ॾाढो सुठो आहे, ज़िंदगी में इन्हनि शयुनि जी बरकत हूंदी आहे. पर अगरि को नथो करे त इन्हनि जो गुनाह न आहे. ऐं इन जे कंपेयर असां कयूं, को रिश्वत थो वठे, को रिश्वत थो ॾिए, या को पीउ जी नाफ़रमानी थो करे, या वरी को चोरी थो करे, या ज़ना थो करे, इहे इलाही वॾा मेजर गुनाह आहिनि जेके अलाह जे अॻियां तमामु मेजर शयूं आहिनि. त घणे तौर ते छा थींदो आहे, असां नंढी नंढियुनि शयुनि ते इलाही फोकस कंदा आहियूं ऐं वॾियूं वॾियूं शयूं असांजी अखियुनि जे अॻियां थींदियूं आहिनि ऐं असां उन्हनि ते फोकस न कंदा आहियूं. त अलाह सुब्हानो ताला फरमाए थो त नंढा नंढा गुनाह जेके आहिनि उहे उन्हनि खां तव्हां वॾा वॾा गुनाह जेके आहिनि उन्हनि खां तव्हां बचो त नंढा नंढा गुनाह तव्हांजा मां माफ़ु करे छॾींदुमि. त ईअं ई अलाह ताला फरमाए थो त जेका शइ मां ॿियनि खे ॾिनी आहे, ॿियनि खे फज़ल ॾिनो आहे, ॿियनि खे फेवर ॾिनी आहे तव्हां खां, त उनजी तव्हां तमन्ना न कयो. मिसाल जे तौर ते अलाह ताला पैसे में तव्हां खां ॿियनि खे वधीक कयो आहे, मिसाल जे तौर ते तालीम में ॿियनि खे तव्हां खां वधीक कयो आहे, मिसाल जे तौर ते सिहत ॿियनि खे वधीक ॾिनी आहे तव्हां खां, मिसाल जे तौर ते ॿियनि जा ॿार वधीक सक्सेसफुल आहिनि, मिसाल जे तौर ते ॿियनि जी जेका ज़िंदगी आहे उहा तमामु आसान आहे तव्हांजी ज़िंदगी. इहा अलाह सुब्हानो ताला ॿुधायो आहे त मां ॿियनि खे फेवर ॾिनी आहे तव्हां ते, पर तव्हां उन्हनि जी तमन्ना न कयो. त सभ खां वॾा मेजर जेके रूट आहे, जेको सभ खां बेसिक शयूं आहिनि, इहे जेका वॾा वॾा गुनाह थींदा आहिनि उहे इन शइ ते बेस्ड आहिनि. उहो कीअं? इहो अची थो वञे हसद में ऐं साड़ में. त सभ खां वधीक जेको वॾे में वॾो गुनाह थियो आसमान ते, छा थियो? शैतान जेको आहे अलाह सुब्हानो ताला खे सजदे करण खां इनकार कयो. ऐं धरती ते सभ खां वॾे में वॾो गुनाह क़तल थियो, हाबील ऐं काबील. पहिरियों वॾे में वॾो गुनाह हिकु भाउ ॿिए भाउ जो क़तल कयो. त इन्हनि जो रूट काज़ छा हुयो? इन्हनि जो जेको बेसिक मक़सदु, बेसिक जेको काज़ हुयो, बेसिक जेको रीज़न हुयो, उहो छा हुयो? शैतान आदम अलैहिस्सलाम खे सजदे खां इनकार कयो. छो इनकार कई? चई त मां इन खां बहितर आहे. छाजे करे बहितर आहे? त अलाह खे चई त यार तूं हिनखे मटी मां ठाहियो आहे ऐं मूंखे तूं बाहि मां ठाहियो आहे, इन करे मां हिन खां बहितर आहे. मां आदम अलैहिस्सलाम खे छो सजदो कयां? उनखे ॿी का शइ न हुई. हुनखे आदम अलैहिस्सलाम सां मसइलो हुयो त उनखे अलाह सुब्हानो ताला वधीक फेवर, वधीक फज़ल छो ॾिनो आहे. ईअं ई हाबील ऐं काबील, हिकिड़े भाउ जी क़ुर्बानी अलाह सुब्हानो ताला क़बूल कई, ॿिए भाउ जी क़ुर्बानी क़बूल न कई. हुनखे पंहिंजी क़ुर्बानी क़बूल न करण जो को मसइलो न हुयो, पर मुंहिंजे भाउ जी क़ुर्बानी क़बूल अलाह सुब्हानो ताला छो कई? उनखे अलाह ताला वधीक फज़ल छो ॾिनो? इन जे करे उनखे ख़ून कयो. जंहिंखां पोइ अलाह सुब्हानो ताला हिकिड़ो क़ानून ठाहे छॾियो, क़यामत ताईं हिकिड़ो लॉ थी वियो त जंहिं बि बेगुनाह हिकिड़ो क़तल कयो त सॼी इंसानियत जो क़तल कयईं, ॼण त सॼी इंसानियत जो क़तल कयईं. ऐं जंहिं हिकिड़ी जान बचाई, ॼण सॼी इंसानियत जी जान बचाई. त इहे जेके वॾा वॾा गुनाह आहिनि, इहे शुरू किथां थींदा आहिनि? इहे शुरू इन ताईं थींदा आहिनि जॾहिं असां पंहिंजो पाण खे ॿियनि सां कंपेयर कंदा आहियूं.
असांखे अल्लाह ताला रिज़्क़ ई माना छा आहे, हर उहा शइ जेका मुंहिंजी ज़िंदगी में सुठाई पैदा करे उहो रिज़्क़ आहे। रिज़्क़ सिर्फ़ु पैसो न आहे, सिर्फ़ु दौलत न आहे, सिर्फ़ु जॉब न आहे, न, जेका बि सुठाई मुंहिंजी ज़िंदगी में पैदा थी थिए जंहिं बि शइ जे करे, मुंहिंजी औलाद नेक आहे इहो बि रिज़्क़ आहे, मुंहिंजी ज़ाल नेक आहे इहो बि रिज़्क़ आहे, ज़ाल लाइ मुड़ुसु रिज़्क़ आहे, मुड़ुसु नेक आहे इहो बि रिज़्क़ आहे। इहे सभु शयूं अची थी वञनि रिज़्क़ में। जेका शइ मुंहिंजी ज़िंदगी में सुठाई पैदा करे इहो रिज़्क़ आहे। त अल्लाह ताला हिकिड़नि ॼणनि जो दरवाज़ा रिज़्क़ जा जेके खोलिया आहिनि उहे ॿिए नमूने खोलिया आहिनि, तव्हांजा दरवाज़ा रिज़्क़ जा ॿिए नमूने खोलिया आहिनि। मसइलो तॾहिं थो थिए तव्हांखे रिज़्क़ उतां थो खपे जेको अल्लाह सुब्हानो ताला ॿियनि खे ॾिनो आहे। त अल्लाह ताला हुननि जा दरवाज़ा जेके खोलिया आहिनि उहे ॿी तरह खोलिया आहिनि, तव्हांजे रिज़्क़ जा दरवाज़ा ॿी तरह खोलिया आहिनि, ॿिए नमूने ॿी जॻह था खोलिया आहिनि। त असांखे शयूं उहे थियूं खपनि जेको अल्लाह ताला ॿियनि खे ॾिनो आहे। त ईअं अल्लाह ताला चए थो वला त तमन्नो, तमन्ना न कयो जंहिंखे मां तव्हां ते फज़ीलत ॾिनी आहे, फ़ज़ल आहे, उनखे फेवर ॾिनी आहे तव्हां खां, उनजो कलर थी सघे थो सुठो हुजे तव्हां खां, उनखे दौलत वधीक हुजे, उनखे जॉब वधीक सुठी हुजे, उनजा ॿार वधीक सक्सेसफुल हुजनि। ऐं अॼुकल्ह त जीअं मायूं थींदियूं, मुंहिंजी धीअ वधीक पंहिंजे घर में ख़ुशि आहे तुंहिंजी धीअ खां, ईअं कोई बि न चवंदो आहे त तुंहिंजी धीअ खां, सिर्फ़ु ईअं चवंदो आहे त मुंहिंजी धीअ वधीक ख़ुशि आहे, उनजो मुड़ुसु पैसे वारो आहे, उनजो मुड़ुसु उनजी इज़त थो करे, या वरी चवंदी आहे मुंहिंजो पुट खे सुठी जॉब आहे, उहो वधीक सक्सेसफुल आहे, उनजी ज़िंदगी में हे आहे, उनखे हेतिरा ॿार आहिनि। त इहे शयूं असां हिक ॿिए खे तव्हां ॿुधाईंदा आहियो, त ॿुधाइण जो मक़सदु त ठीकु आहे, हिकिड़ी ख़ुशि गुड न्यूज़ आहे, उहा माण्हू कंहिंखे ॿुधाए, इहा सुठी ॻाल्हि आहे। पर जॾहिं असां ॿुधाईंदा आहियूं त अॻिले जो जेको रिएक्शन हूंदो आहे, मिसाल जे तौर ते तव्हां हिकिड़ी गाॾी वरिती ऐं तव्हां कंहिंखे फ़ोन करे ॿुधायो त मां गाॾी वरिती आहे, त उहो माण्हू तव्हांखे चवंदो हा मां बि वठी सघां पियो, या मां बि वठणु चाहियां पियो, पर मां इन करे न वरिती जो हे मसइलो हुयो। त हुन तव्हां खां न पुछो त तूं वठी सघे थो या नथो वठी सघे। जीअं मिसाल जे तौर ते के विया पेरेंट्स के फैमिली वई, ॿी फैमिली ॾे विज़िट करणु, पंहिंजे ॿार लाइ चयो त मुंहिंजो ॿारु एग्ज़ाम में टॉप 10 में आयो आहे या फस्ट आयो आहे, त अॻिलो माण्हू चए थो हा मुंहिंजो ॿारु बि लास्ट ईयर जेको आहे उहो फस्ट आयो। हुन तव्हांखे ईअं न पुछो त तव्हांजो ॿारु फस्ट आयो या तव्हांजो ॿारु फस्ट ईंदो, न, हुन सिर्फ़ु पंहिंजे ॿार जूं शयूं तव्हांखे ॿुधायूं। त इहा हिकिड़ी नेचुरल शइ आहे। ऐं जेको हसद आहे ऐं जेको साड़ आहे, इहा हिकिड़ी अल्लाह ताला इंसान में शइ रखी आहे। त इन खां बचिजे कीअं, इन जो प्रोटेक्शन छा आहे? इन जो प्रोटेक्शन जेको आहे, जीअं सॼे क़ुर में अल्लाह सुब्हानो ताला ॿ लफ़्ज़ ॾिना आहिनि सिर्फ़ु, वमिन शर्रि हासिदिन इज़ा हसद, सूरह फलक में आहे, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, जॾहिं हसद करण वारो हसद लॻे या रब उन खां मूंखे बचाइजांइ। त हासिद ऐं हसद जे सिर्फ़ु ॿ लफ़्ज़ अल्लाह ताला ॾिना आहिनि। जीअं त चवंदा आहिनि तव्हां कहिड़ो जुर्म था कयो, तव्हां को बि गुनाह जो कमु था कयो, त उनजो विक्टिम, उनजो को न को माण्हू, जीअं मिसाल जे तौर ते मां चोरी थो कयां, मां कंहिंजी चोरी कंदुसि, नुक़सानु पुॼंदो कंहिंखे, या मिसाल जे तौर ते मां को क़तल थो कयां, मतिलबु कंहिंखे नुक़सानु पुॼंदो, को हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो मरंदो मुंहिंजे करे, मां कंहिं ते जुर्म कयो, हिकिड़ो जुर्म थियो। पर हसद अहिड़ी शइ आहे जेका कयां बि मां थो, ऐं उनजो विक्टिम, उनजी असरु बि मूं ते ई थींदो, उनजो असरु ॿिए ते जेको आहे बाद में थिए या न थिए, पर उनजो असरु बि मूं ते थींदो। हसद अहिड़ी शइ आहे, चवंदा आहिनि किचन मां निकितल आहे। किचन जो मक़सदु त तव्हां जीअं स्क्रेच अची वियो, स्किन ते को हिकिड़ो स्क्रेच अची वियो, को कट अची वियो, ऐं उन में ख़ारिश शुरू थी, ऐं तव्हां ख़ारिश करणु लॻो। ख़ारिश एतिरी ज़ोर सां तव्हां कई, जीअं ख़ारिश कंदा वेंदो उहो डीप थींदो वेंदो, उहो वधीक थींदो वेंदो, ज़ख़्म थींदो वेंदो, ऐं उहो वॾो ज़ख़्म थींदो वेंदो, उन मां रत बि निकिरंदी। जेतिरी ख़ारिश कंदो ओतिरी वधीक थींदी। अगरि तव्हां हुनखे चवंदो थोरो कट लॻी वियो, छॾे ॾींदो, चवंदो लेट इट गो, हुनखे पास कंदो, त उहो आस्ते आस्ते हील थी वेंदो। त नेचुरली इंसान जे दिलि में जेको साड़ आहे, जेका इहा शइ आहे, इहा नेचुरली अल्लाह ताला ठाही आहे। जॾहिं उहा असांखे फीलिंग थिए त असां जेको आहे उनखे वञणु ॾियूं, ऐं असां उनखे बीह करे उनखे घणो सोचूं न ई असां वरी उन ते घणो ज़ोर ॾियूं। जेतिरो घणो असां सोचींदा, जेतिरो घणो ज़ोर ॾींदासीं, उहा शइ असांजी ज़िंदगी में बुराई पैदा कंदी, उहा शइ वधंदी। त हाणे जॾहिं को असांखे को गुड न्यूज़ ॿुधाए थो, चाहे उनजी नीयत कहिड़ी बि हुजे, त असां कीअं बचूं? हा, असां छा कयूं जो असांजे दिलि में उहा शइ पैदा न थिए? सभ खां बहितरीनु अल्फाज़ कलाम अल्लाह ताला असांखे ॾिना आहिनि, उहे आहिनि माशा अल्लाह। त इहो तव्हां माशा अल्लाह चओ, जेको तव्हांखे सुठी न्यूज़ ॿुधाए थो, पंहिंजे लाइ भलाई ॿुधाए थो, चाहे उनजी नीयत का बि हुजे। असांखे ॿियनि जी नीयत जी ख़बर न आहे, सिर्फ़ु अल्लाह खे ख़बर आहे। असांखे ॿियनि जी नीयत जज न आहे करणी, त उहा कहिड़ी नीयत सां थो ॿुधाए। असांखे सिर्फ़ु इहो करिणो आहे त असांखे पाण खे पंहिंजे शइ खां बचाइणो आहे।
तव्हांखे पंहिंजे लाइ पंहिंजो पाण खे बचाइणो आहे, मूंखे पंहिंजे लाइ पंहिंजो पाण खे बचाइणो आहे, त मूंखे इहा शइ पैदा न थिए, त उहा कीअं थींदी? त मां उनखे दुआ कंदुमि माशा अल्लाह, त अल्लाह सुब्हानहू व तआला जेको आहे इहा अल्लाह जी मर्ज़ी आहे, अल्लाह ताला तोखे इहो रिस्क ॾिनो आहे ऐं अल्लाह ताला तोखे हिन में बरकत ॾे माशा अल्लाह तबारक अल्लाह। त हिन सां छा थींदो त हुनजी उहा जेका शइ ॿुधाए थो उन में त बरकत पैदा थींदी। तव्हांजे दिलि में को नेगेटिव ख़्यालु न ईंदो, ख़्यालु ईंदो बि त तव्हां चवंदव त माशा अल्लाह हुनजे लाइ इहो फज़ल आहे, इहो अल्लाह सुब्हानहू ताला इहा शइ रखी आहे। जीअं मिसाल जे तौर ते अल्लाह सुब्हानहू ताला फ़ज़ीलत ॾिनी आहे हिकिड़नि खे ॿियनि ते, जेको चवंदा हिन जो कलर अछो आहे, हे मूंखां कद में डिघो आहे, हे मूंखां कद में डिघी आहे, तव्हां चवंदा त हिन खे पैसो वधीक आहे। अॼुकल्ह त ईअं थींदो आहे हिन जा ॿार जेके आहिनि उहे वधीक कामयाबु छो आहिनि, मुंहिंजा ॿार कामयाबु छो न आहिनि, ऐं हिन जूं धीअरूं पंहिंजे घर में वधीक ख़ुशि आहिनि, मुंहिंजूं धीअरूं ख़ुशि छो न आहिनि, हिन जो मुड़ुसु जेको आहे उहो वधीक सुठो आहे, मुंहिंजी धीअ जो मुड़ुसु आहे, ज़ाल चवंदी मुंहिंजो मुड़ुसु वधीक सुठो चवंदा आहिनि, मुड़ुसु चवंदो हिन जी ज़ाल वधीक सुघड़ आहे, मुंहिंजी ज़ाल सुघड़ छो न आहे। त असां शयूं कंपेयर कंदा आहियूं, जॾहिं असां शयूं कंपेयर था कयूं त अल्लाह जो जेको फज़ल आहे हुनजे मथां असांजे मथां उहो त आहे, पर जेको अल्लाह ताला हुनखे फज़ल ॾिनो आहे असां उहा न शइ जी तमन्ना था कयूं। मूंखे जेका पंहिंजी शइ आहे, जीअं मिसाल ते मां चवां त हुनजी औलाद वधीक कामयाबु आहे या हुन जूं धीअरूं वधीक पंहिंजे घर में ख़ुशि आहिनि, तव्हां चओ था हुन जूं धीअरूं वधीक ख़ुशि आहिनि, मुंहिंजूं न आहिनि, त ऑटोमेटिकली छा थींदो त मूंखे पंहिंजी औलाद न वणंदी। मां मतिलबु अल्लाह जो अब्दन शकूरा चवंदा आहिनि, मतिलबु अल्लाह जो शुकुरु करण वारो बानो, अब्द मतिलबु बानो स्लेव ऐं शुकुरु करण वारो बानो, मां उहा शइ ख़तमु करे छॾी। छो जो मां पंहिंजी औलाद खे ॿी जी औलाद सां कंपेयर कयो, मूंखे पंहिंजी औलाद वणंदी न, छो जो मूंखे हुनजी औलाद वणे थी, हुन सक्सेसफुल आहे, हुनजा पैसा बि वधीक आहिनि ऐं उहा एग्ज़ाम बि पास था थींदा वञनि, त मां पंहिंजी औलाद न वणंदी, छो जो मुंहिंजी औलाद फेल थी थिए, मुंहिंजी औलाद सक्सेसफुल बि न आहे। त मूंखे जेका अल्लाह ताला शइ ॾिनी आहे, मूंखे अल्लाह ताला जंहिं शइ सां नवाज़ियो आहे उहा शइ न वणंदी, मतिलबु अल्लाह जो जेको फज़ल आहे मुंहिंजे मथां फेवर आहे, उहा मूंखे ऑटोमेटिकली उनखां मूंखे दिलि में कंजेशन पैदा थींदी, दिलि में फील थींदी त मुंहिंजी औलाद ईअं छो न आहे ऐं ईअं हुजणु घुरिजे आहे, अहिड़े क़िस्म जूं फीलिंग्स मुंहिंजी दिलि में ईंदियूं ऐं मां उदास थींदुसि ऐं रुगो ॿियनि जूं सुठियूं शयूं ॾिसी सार कंदुसि ऐं उनखां पोइ जेके ॿिया आस्ते आस्ते हली करे इहे शयूं ॿाहिरि निकिरंदियूं। इहो आस्ते आस्ते इहे पहिरियां कंपेयर माण्हू कंदो, कंपेरिज़न करे माण्हू डिप्रेशन में वेंदो, ईअं शइ थी पोइ उनजो जेको नुक़सानु आहे हासिदिन इज़ा हसद, जेका इज़ा इहा शइ अहिड़ी आहे जेका डिस्क्राइब थी करे, जॾहिं को हसद करे थो, हासिद आहे जेको उहो उनजो हसद अंदरि वधी पोइ उहो जॾहिं ॿाहिरि निकिरे थो ऐं उहो तमामु ख़राबु नमूने निकिरे थो ऐं उहा शइ जेका आहे ॿियनि खे नुक़सानु थी पुॼाए। पोइ मुंहिंजी सराउंडिंग में जेका मुंहिंजी फैमिली आहे, तव्हांजी सराउंडिंग में तव्हांजा फैमिली आहे, तव्हांजा दोस्त आहिनि, तव्हांजी जॉब लाइफ आहे, जॉब ते जेका तव्हांजा कोलीग्स आहिनि, उहे सभु इन शइ सां असरअंदाज़ थी सघनि था सिर्फ़ु हिकिड़ी शइ जे करे त मां हुनखे पाण सां कंपेयर कयो, मां पंहिंजी शयुनि खे ॿियनि जी शयुनि सां कंपेयर कयो। त अल्लाह सुब्हानहू ताला असांखे फरमाए थो त हा तव्हां खां वधीक शयूं, तव्हां खां वधीक फज़ल वारा माण्हू आहिनि, जंहिंजी जेका फेवर आहे, जंहिं ते जेका फेवर आहे मुंहिंजी उहा तव्हां खां वधीक आहे। पर अगरि तव्हांखे फेवर खपे थी त तव्हां कंहिंखां घुरो, अल्लाह खां। इहा नेचुरल शइ आहे, मां कंहिंखे ॾिठो त मूंखां वधीक आहे त मूंखे जेको घुरिजे त मां अल्लाह खां घुरां, न की मां इहो चवां त उन वटि छो आहे, न की मां इहो चवां त मूं वटि इहो छो न आहे या उहा शइ मूं वटि हुजे, न, मूंखे जेका फेवर खपे थी मूंखे अल्लाह सुब्हानहू ताला खां घुरणी आहे, मूंखे ॿिए खे ॾिसी करे उन शइ जी तमन्ना न करणी आहे, वला तमन्नो, त उन शइ जी तमन्ना मूंखे जेको आहे नाहे करणी। त अल्लाह सुब्हानहू ताला असांखे इन्हनि शयुनि खां बचाए। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हसद अहिड़ी शइ आहे जीअं इहा असांजी नेकियुनि खे अहिड़े नमूने ख़तमु थी करे, अहिड़े नमूने खाए थी जीअं सुकी काठी आहे, सुकल जेका लकड़ी आहे उनखे बाहि जीअं लॻंदी आहे, बाहि वठंदी आहे त उहा सुकल लकड़ी हुजे उनखे तमामु तेज़ी सां बाहि लॻंदी, आली लकड़ी आहे ॿी सुकल आहे सफ़ा, उनखे जॾहिं बाहि लॻंदी त उहा तमामु तेज़ी सां उनखे लॻंदी लकड़ी ख़तमु थी वेंदी। त ईअं ई असांजूं नेकियूं जेके आहिनि, असां अगरि कंहिंसां हसद था कयूं, साड़ था कयूं, त असांजूं जेके नेकियूं आहिनि उहे अहिड़े तरीक़े सां ख़तमु थींदियूं वेंदियूं। नेकियूं करणु एॾियूं आसान न आहिनि, नेकी करणु कंहिंसां भलाई करणु, ख़ैरात करणु, सदका करणु, नमाज़ पढ़णु, सुबुह सां कोई फजर ते उथे थो, वज़ू थो करे, इहो एॾो आसान न आहे। त नेकियूं करणु तमामु ॾुखियूं आहिनि, पर उनखे ज़ाया करणु तमामु आसान आहे। मां सिर्फ़ु कंहिंसां हसद कयो, तव्हां कंहिंसां हसद कयो त उहा शइ जेका आहे ऑटोमेटिकली असांजूं ख़तमु थींदियूं वञनि। ऐं इन जे करे जेका हसद वारी शइ आहे उहो हिकिड़ो कंपेरिज़न आहे, जेको हिक ॿिए खे असां कंपेयर था कयूं हर शइ में, त उहो असांजो हिकिड़ो स्टार्टिंग पॉइंट आहे हसद जो।
त असांखे इन शइ खां बचणु घुरिजे जेका शइ अलाह सुभाणे ताला असांखे ॾिनी आहे असांखे उनजो शुक्रगुज़ार थियणु घुरिजे। अलाह ताला जा हर वक़्तु असां थैंकफुल चऊं त या अलाह तूं इहा शइ ॾिनी आहे, पर असां ॿियनि जी शयुनि खे ॾिसी माशा अलाह तबारक अलाह चऊं असांखे जेको रिस्क अलाह मूंखे ॾिनो आहे मां उन मां ख़ुशि थियां, तव्हांखे जेको अलाह ताला रिस्क ॾिनो आहे तव्हां उन मां ख़ुशि थियो त अलाह सुभाणे ताला उन में बरकत पैदा कंदो ऐं अलाह ताला उहा शइ वधाईंदो। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।